औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरे जो अजो 28 अगस्त 2025 जो ॾींहुं आहे। हस्बे मामूल पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए में हाज़िर आहियूं। अॼु जो असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ फ़े जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ फ़े जो मादो आहे फ़े ये अलिफ़। लफ़्ज़ फ़े जी माना आहे उहो माल जेको बग़ैर जंग जे मिले। लफ़्ज़ फ़े क़ुरान पाक जे 5 सूरतुनि ऐं 6 आयतुनि में इस्तेमालु थियो आहे। लफ़्ज़ फ़े क़ुरान पाक में कुल 7 बार इस्तेमालु थियो आहे। इद्दत पूरी थियण खां पोइ ज़ाल ॾांहुं मोटणु माना फ़े। सूरत नंबर 2 बकरा आयत नंबर 226। जेकी पंहिंजे ज़ालुनि सां सोबत न करण जो कसम खणी वेठा आहिनि उन्हनि खे 4 महीननि जी मुदत आहे। पोइ जेकॾहिं उन मुदत में मोटिया त बेशक अल्लाह गफ़ूर रहीम आहे। पाशनि जो मोटणु या लड़णु, मोटणु माना फ़े। सूरत नंबर 16 नहल आयत नंबर 48। भला जेकी शयूं अल्लाह ख़ल्क़ियूं आहिनि उन्हनि ॾांहुं न ॾिठो अथनि छा त कीअं न संदन पाशा साॼे ऐं खाॿे लड़ंदे अल्लाह जो सजदो कंदा आहिनि ऐं पंहिंजे आजिज़ीअ जो इज़हार कंदा आहिनि। ए नबी, अल्लाह तोखे जंग में आयल बानियूं ऐं माल अता कयो। अता याने फ़े। सूरत नंबर 33 अहज़ाब आयत नंबर 50। ए नबी, बेशक असां तो लाइ उहे तुंहिंजूं ज़ालूं हिलाल कयूं आहिनि जिन खे तो महर अदा कयो आहे ऐं उहे तुंहिंजूं बानियूं जेके अल्लाह तोखे माले गनीमत मंझां अता कयूं अफ़ अल्लाह हुजनि ऐं तुंहिंजी चाचे जूं धीअर ऐं तुंहिंजे मासिन जूं धीअर जिन तोसां हिजरत कई ऐं का बि मोमिन औरत जेका बिना महर वठण जे पंहिंजो पाण खे पैगंबर जे हवाले याने हब करे बशर्ते के नबी भी उन सां निकाह करणु चाहे पर उहा रिआयत सिर्फ़ तो लाइ आहे ऐं मोमिननि लाइ न आहे। यकीनन असांखे मालूम आहिनि जेकी असां उन्हनि मुस्लमाननि ते ज़ालुनि ऐं संदन बानियुनि जे बारे में फ़र्ज़ कया आहिनि त जीअं तो ते तंगी न थिए ऐं अल्लाह त गफ़ूर रहीम आहे। सूरत नंबर 59 हशर आयत नंबर 6। ऐं जेकी कुझु अल्लाह पंहिंजे रसूल खे मदीने जे यहूदियुनि खां माले फ़े अफ़ अल्लाह हथ में ॾिनो तंहिं ते अवां न की घोड़ा ऐं न की के उठ डोड़ाया हुआ पर अल्लाह पंहिंजे पैगंबरनि खे जंहिंजे मथां वणेसि मुसलत कंदो आहे ऐं अल्लाह त हर कंहिं शइ ते पूरी तरह वस वारो आहे। फ़े जे माल खे 8 हिसनि में विरहायो वेंदो। सूरत नंबर 59 हशर आयत नंबर 7। जेकी कुझु फ़े अफ़ अल्लाह उन्हनि वसंदनि मां पंहिंजे रसूल जे हथ में ॾिनो सो ख़ासि अल्लाह ऐं रसूल लाइ ऐं पैगंबर जे अज़ीज़नि लाइ ऐं यतीमनि लाइ ऐं मिस्कीननि लाइ ऐं मुसाफ़िरनि लाइ आहे त जीअं उहो माल अवां मां दुनियादारनि याने मालदारनि जे विच में न रहे। ऐं यादि रखो त जेको तव्हांखे रसूल ॾिए सो वठो ऐं जंहिंखां झले त उनखां रुकिजी वञो ऐं अल्लाह खां ॾिजो। यकीनन अल्लाह सख़्त अज़ाब कंदड़ आहे। हीअ आयत नंबर 7 सूरह हशर जी। उन में 6 हिसा कया विया फ़े जे बाल खे। आयत नंबर 8 में मुहाजिरनि जे लाइ अलॻि हिसो। आयत नंबर 9 में अंसारनि जे लाइ हिसो। आयत नंबर 10 में नए नसुल जे लाइ याने नवनि ईंदड़नि जे लाइ बि हिसो रखियो वियो आहे। 2 मुस्लिम जमातूं विढ़नि ऐं सुलह ॾांहुं मोटनि याने फ़े रुजू कनि। सूरत नंबर 49 हुजरात
आयत नंबर 9। ऐं जेकॾहिं मोमिननि जूं ॿ जमातूं पाण में विढ़नि त ॿिन्ही जे विच में सुलियो करायो। पोइ जेकॾहिं हिकु धुर ॿिए धुर ते ज़्यादती करे त तव्हां सभु गॾिजी उन सां विढ़ो जेसिताईं उहा धुर अलाह जे हुकुम ॾांहुं मोटे त फेअ अचे। पोइ जेकॾहिं ज़्यादती कंदड़ धुर रुजू फ़आत करे त संदन विच में अदल सां सुलियो करायो ऐं इंसाफ़ सां हलो। बेशक अलाह अदल करण वारनि खे पसंदि करे थो। जज़ाकल्ला।